करबला में कामिल करबला में आया सैयद शेर तन मारा तरारुन सी दूध कयाऊं ढेर दहल्या उत दिलेर इसी हमलो मीर हुसैन जो या हुसैन या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब अज 24 मुहर्रम 25 जी रात मुझे इमाम सज्जाद मौला जे शहादत जी रात से आशिके हुसैन कुर्बान अली सदो सही बाबा घर में लख सलवात पढ़ाई इमाम हुसैन जो न्याज कयो तो अजो को कुर्बान अली साईं जो खैर अजो की गुलामी इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी पाजी बारगाह में कबूल फरमा ओ मौला कुर्बान साईं के अली असगर मौला जो वास्तो थी क़यामत ताईं मजे हिफ्ज़ मान पनाह ता फरमा कुर्बान अली सातो साईं के अब्दुल कादिर सातो साईं के बिलावल सातो साईं के कुर्बान साईं जे सभनी भेनरुन मुझे भेनरुन के अम्मा मिठी के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा मौला हिनन के सिवाए ग़ुमे हुसैन जे बाकी दुनिया जे गमन खां निजात ऐं पनाह अता फरमा ओ मौला मोहम्मद आले मोहम्मद जो वास्तो थी सैयद भूरल शाह बाबा साईं दे साईं जे बचड़न ते जेके भी बीमारियों मुश्किलातूं उहे क़यामत ताईं सब दूर फरमा इमाम सज्जाद जो वास्तो थी साईं भूरल शाह तो तकलीफूं दूर फरमा सिवाए ग़ुमे हुसैन जे बाकी दुनिया जे गमन खां पनाह अता फरमा साईं जाफर हुसैन शाह साईं के बाबा साईं गुलाम शबीर आराई साईं के साईं बिशारत हुसैन साईं बाबा साईं जे बचड़न के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा अल्लाह जे के भी दुआ में वेठाऊं अज असां सभनी जो बेड़ो तार गुलाम अब्बास फुलपोटो साईं जो बेड़ो तार साईं जे घर बचन के क़यामत ताईं आबाद कर इन्हनि जा दुश्मन दूर कर सजन सामू फरमा अल्लाह जे के बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा साईं रबनाज बुक्ती साईं जा ज़हीर हुसैन सोलंकी साईं जा रज़ा फुलपोटो साईं जा गुलजार फुलपोटो साईं जा साईं मोहम्मद इलियास सिमंग साईं जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा ओ मौला तोखे उन घड़ी जो वास्तो थी अम्मा जनाबे मासूम बीबी सकीना इमाम सज्जाद दे चमन लगी भा सज्जाद शिमरे के चो मुखे ताना न दे मुझे मौला पुछो सकीना शिमर केड़ा ताना थो दई चमन लगी भा सज्जाद मुखे चमाट हणी वरी चवे थो हाणे सॾ कर पंहिंजे चाचे अब्बास ओ मौला उन मासूम बीबी सकीना जी मज़लूमियत जो वास्तो थी मुझी मदद फरमा ओ मौला सॼी दुनिया में
हर सुन्नी शिया जे घर सलवातु थियनि या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। हुसैन जे खून जो वास्तो थी मूंखे वफ़ादार जमात में साथी ॾे जेके मरण ताईं मुंहिंजो साथ ॾियनि। अकबर जी जवानीअ जो वास्तो थी हे मोहम्मद आले मोहम्मद जी घर घर में मजलिस तो पढ़ंदो वतां, सलवातू तो पढ़ंदो वतां, हिनके में मूंखे वफ़ादार साथी ॾे अजिया दुआ क़बूल फरमा। अल्लाह बख्शाई ख़ास केली तो मुश्किलात तुंहिंजे बचन तो दूर फरमा। कुर्बान अली साईं जे लाइ बि दिल में सोचनि था उन्हनि सभिनी जो बेड़ो तार, उन्हनि सभिनी जो बेड़ो तार, असां सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे